ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ है 20/3/2026। अॼु मिठा मिठा बाप करे मिठी मिठी ॿार पुण्य आत्मा ठहिणो आहे त हिकु बाप खे यादि करो। यादि सां ई खाद निकिरंदी, आत्मा पावन ठही वेंदी। प्रश्न आहे, कहिड़ी स्मृति रहे त कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में मुंझी न सघंदा है। उत्तर आहे ड्रामा जी स्मृति रहे, बनी बनाई बन रही। जेकी ठहियल आहे उहा ठहे थी वापसि। हाणे कुझु ठाहिण ई न आहे। ये अनादि ड्रामो हलंदो ई रहंदो। इन में कंहिं ॻाल्हि में मुंझण जी दरकार न आहे। कई ॿार चवंदा आहिनि पतो न आहे असांजो अंतिम 84 जन्म आहे या न। मुंझी वेंदा। बाबा चवंदा आहिनि मुंझो न, मनुष्य खां देवता ठहिण जो पुरुषार्थ करो। ओम शांति। ॿारनि खे ओम शांति जो अर्थ त पतो आहे कि मां आत्मा आहियां। मुंहिंजे आत्मा जे सुर मां शांति। मां शांति स्वरूप आत्मा, शांति धाम जी रहण वारी। ये लेसन पको कंदा वञो। ये केरु सम्झाईंदा आहिनि? शिव बाबा। यादि बि करिणो आहे शिव बाबा खे। उन्हनि खे पंहिंजो रत त आहे न, हिन करे उन्हनि खे बैल ॾेई छॾियो अथनि। मंदर में बि बैल रखी छॾियो आहे। हिनखे चइबो आहे पूरो अज्ञान। बाबा सम्झाईंदा आहिनि ॿारनि खे अथवा रूहनि खे। ये रूहनि जो बाप शिव बाबा आहे। इन्हनि जे नाम त ॾाढा आहिनि, परंतु ॾाढो नाम सां मुंझी पई आहिनि। वास्तव में हिननि जो नाम हिकु आहे, शिव। शिव जयंती बि भारत में मल्हाईंदा आहिनि। उहो निराकार बाबा अची करे पदरनि खे पावन ठाहींदा आहिनि। कोई बि भागीरथ, कोई नंदीगण चई छॾींदा आहिनि। बाप ई ॿुधाईंदा आहिनि कि मां कहिड़ो भाग्यशाली रथ में ईंदो आहियां। मां ब्रह्मा जे तन में प्रवेश कंदो आहे। ब्रह्मा द्वारा भारत खे स्वर्ग ठाहींदो आहे। तव्हां सभु भारतवासी ॼाणंदा आहियो कि लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। तव्हां सभु भारतवासी ॿार आदि सनातन देवी देवता धर्म वारा हुयो, स्वर्गवासी हुयो। तव्हां सभु भारतवासी ॿार आदि सनातन देवी देवता धर्म जा हुयो, स्वर्गवासी हुयो। सोचो, 5000 वर्ष पहिरियों जॾहिं मां आयो हुयुमि त सभिनि खे सतो प्रधान स्वर्ग जो मालिक ठातो हुयो। पोइ पुनर्जन्म ज़रूरु वठिणो पए। बाबा केतिरो सिधो ॿुधाईंदा आहिनि। हाणे जयंती मल्हाईंदा आहियो। हिन वर्ष 90वीं शिव जयंती मल्हाई न। बाबा जी पदरामणी थी हाणे 90 वर्ष थी विया। 90 वर्ष में ॾिसो बाबा केतिरनि आत्माउनि खे बाबा जगायो आहे, लाइक़ ठातो आहे, है न। पोइ साथ साथ ब्रह्मा विष्णु शंकर जी बि पदरामणी थींदी आहे। त्रिमूर्ति ब्रह्मा जी जयंती कोई ॾेखारींदा न आहिनि, ॾेखारणी ज़रूरु आहे। श्री बाबा चवंदा आहिनि मां ब्रह्मा द्वारा स्थापना कंदो वञा, ब्रह्मण ठाहींदो वेंदो आहे। त ब्रह्मा ऐं ब्रह्मण वंशियूं जो बि जन्म थींदो आहे। हिकु ब्रह्मा बाबा जो न, जॾहिं शिव बाबा आया न त सभिनि खे शिव बाबा जगाए छॾियो हुई। पोइ ॾेखारींदा आहिनि कि हम सो विष्णुपुरी जा मालिक ठाहींदा आहिनि। बाबा जी यादि सां ई तव्हांजी खाद निकिरंदी आहे। भल भारत जो प्राचीन योग मशहूरु आहे, परंतु उहो कंहिं सेखारियो इहे कोई न ॼाणंदा आहिनि। ख़ुदि चवंदा आहिनि हे ॿार तव्हां पंहिंजे बाप खे यादि करो। वर्से खे वर्सो तव्हांखे मूंखां ई मिलणो आहे। मां तव्हांजो बाप आहियां। मां कल्प कल्प ईंदो आहे, अची करे तव्हांखे मनुष्य खां देवता ठाहींदो आहे। श्री तव्हां देवी देवता धर्म हुयो, पोइ 84 जनम वठंदे वठंदे अची करे पदक ठहिया आहियो। रावण जे मथे हलंदा आहियो न। ईश्वर मथे तव्हां स्वर्ग जा मालिक ठही वेंदा आहियो। बाबा चवंदा आहिनि मां कल्प पहिरियों बि आयो हुयो।
जो कुछ पास थींदो आहे उहो कल्प कल्प थींदो ई रहंदो आहे। बाप पोइ बि अची करे हिननि में प्रवेश कंदा आहिनि, हिन दादा खे छुड़ाईंदा आहिनि, पोइ हिननि सभिनि जी परवरिश कराईंदा आहिनि, तव्हां ॼाणंदा आहियो असां ही सत्युग में हुयासीं, असां भारतवासियुनि खे ही चाहे 84 जन्म वठिणा पवनि। फिर तो सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण हुयो, यथा राजा रानी तथा प्रजा सब नंबरवार हुया। ये त राजा न ठही सघंदा आहिनि, सभु त राजा न ठही सघंदा आहिनि। त बाबा सम्झाईंदा आहिनि सत्युग में तव्हांजा 8 जन्म, त्रेता में 12। ये ही पंहिंजे खे सम्झो कि असां ये पाठ वॼाईंदा आहियूं। पहिरियों सूर्यवंशी राजधानी में पाठ वॼायो, पोइ चंद्रवंशी, पोइ हेठि उतरदे वामारक में पहुची वियासीं। पोइ 63 जन्म असां वरिता, भारतवासियुनि ही पूरा 84 जन्म वरिता, ॿियो कोई धर्म वारा एतिरा जन्म न वठंदा आहिनि। गुरु नानक खे 500 वर्ष थिया आहिनि, क़रीब हुननि जा 12-14 जन्म थिया हूंदा। इहे हिसाब कढणो पए। कृष्ण 2000 वर्ष में 60 पुनर्जन्म वरिता हूंदा। वृद्धि थींदी वेंदी आहे न, पुनर्जन्म वठंदा वेंदा आहिनि। बुद्धि में इहो वीचार करो कि असां ही 84 जन्म भोॻिया आहिनि, पोइ सतो प्रधान थियणो। जो कुछ पास थियो ड्रामा, जो ड्रामो ठहियलु आहे उहो रिपीट थींदो। बेहद जी हिस्ट्री में तव्हांखे वठी वेंदा आहिनि, तव्हां पुनर्जन्म वठंदा आया आहियो। हाणे त 84 जन्म पूरा कया, हाणे वरी बाबा असांखे यादि दिलायो आहे कि तव्हांजो घर शांति धाम में आहे। आत्मा जो रूप छा आहे? बिंदी। हुते जीअं बिंदियुनि जो झाड़ आहे, आत्माउनि जो बि नंबरवार झाड़ आहे। नंबरवार हेठि अचिणो हूंदो आहे, परमात्मा बि बिंदी। ईअं न एॾो वॾो कोई लिंग हूंदो आहे। बाबा चईंदा आहिनि बाबा चईंदा आहिनि कि तव्हां असांजा ॿार ठहींदा आहियो त मां तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहे छॾींदो, है न। बाप चईंदा आहिनि कि तव्हां असांजे ॿार ठहींदा आहियो त मां तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहे छॾींदो। सोचो, पहिरियों तव्हां असांजा ठाहींदा आहियो, पोइ मां तव्हांखे पढ़ाईंदो आहे। चईंदा आहियूं बाबा असां तव्हांजा आहियूं, साक्षात पोइ पढ़ाई बि करणी पए। असांजा ठहियो त तव्हांजी पढ़ाई शुरू। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांजो अंतिम जन्म आहे। कमल पुष्प समान पवित्र ठहो। ॿार वाइदो कंदा आहिनि बाबा असां तव्हां सां वरसो वठण लाइ कॾहिं बि पतित न ठहींदासीं। 63 जन्म त पतित ठहियल न। ये 84 जन्मनि जी कहानी आहे। बाबा अची करे सैर सां ॿुधाईंदा आहिनि, जीअं लौकिक बाबा ॿुधाईंदा आहिनि न, त इहे बेहद जो बाबा आहिनि। उहो अची करे रूहनि सां बार चई ॻाल्हियूं कंदा आहिनि कि बाबा बेहद जो बाबा, सोचो बाबा असांखे मिठे ॿार, प्यारा ॿार, सिकी लटा ॿार सदा कननि में गूंजतो रहे। शिवरात्रि बि मल्हाईंदा आहिनि। इहे अधु कल्प जो ॾींहुं, अधु कल्प जी राति, हाणे राति जो अंत, ॾींहं जे आदि जो संगम आहे। भारत सत्युग हुयो त ॾींहुं हुयो। सत्युग त्रेता खे ब्रह्मा जो ॾींहुं चईंदासीं। तव्हां ब्राह्मण आहियो न, तव्हां ब्राह्मण ॼाणंदा आहियो कि असांजी हाणे रात्रि आहे, हाणे त सुबुह थी वियो न। असांजी तमो प्रधान भक्ति कंदा रहंदा आहिनि, दर दर धक्का खाईंदा रहंदा आहिनि, सभिनि जी पूजा कंदा रहंदा आहिनि, टिवाटे जी बि पूजा कंदा आहिनि, केतिरो शोर मचाईंदा आहिनि। मनुष्यनि जे शरीरनि जी बि पूजा कंदा आहिनि। सन्यासी माण्हू पंहिंजे खे शिवोहम चई वेही रहंदा आहिनि, पोइ माताऊं वञी करे हुननि जी पूजा कंदा आहिनि।
ये बाबा त अनुभवी है न ब्रह्मा बाबा। बाबा चईंदा आहिनि असां बि ॾाढी पूजा कई हुई, परंतु उन समय ज्ञान त हुयो न। फल चढ़ाईंदा हुआसीं, लोटी चढ़ाईंदा हुआसीं किथे मनुष्यनि ते। ये बि ठगी थी वई, परंतु ये सभु पोइ वरी थींदो। भक्तन जो रक्षक भगवान है न, श्रुति सभी दुखी हैं, है ना। बाबा चईंदा आहिनि न कॾहिं कॾहिं भक्ति बि ज़रूरी है, ताकि इन पाप जी दुनिया में रहंदे हुए भी माण्हू सेफ रहे। बाप सम्झाईंदा आहिनि कि द्वापर खां वठी करे तव्हां गुरु कंदा आया आहियो ऐं भक्ति मार्ग में उतरदा आया आहियो। हाणे ताईं बि साधु माण्हू त साथ था कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि उन्हनि जो बि उद्धार मां कंदो। संगम ते तव्हांजी सदगति थी वेंदी आहे, पोइ तव्हां 84 जन्म वठंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि ज्ञान जो सागर मनुष्य सृष्टि जो बीज रूप मां मनुष्य सृष्टि जो बीज रूप मां आहे। सत्य चित्त आनंद स्वरूप मां आहे। उहो कॾहिं विनाश न थींदा आहिनि शिव बाबा। उन्हनि में ज्ञान आहे, ज्ञान जो सागर प्यार जो सागर आहिनि। ज़रूरु उन्हनि सां वरसो मिलणो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे वरसो मिले थो, शिव बाबा आहिनि न, ये भी बाबा आहिनि, ये भी तव्हांजो बाप आहे। पोइ शिव बाबा ब्रह्मा द्वारा तव्हांखे पढ़ाईंदा आहिनि। हिन करे हिननि खे प्रजापिता ब्रह्म कुमार कुमारी चइबो आहे। केतिरा ढेर बीखे आहिनि। चईंदा आहिनि असांखे ॾाढे खां वरसो मिलंदो आहे। ॿार चईंदा आहिनि बाबा असांखे स्वर्गवासी ठाहींदा आहिनि। चईंदा आहिनि हे ॿार मामेका यादि करो त तव्हांजे सिर ते जो बि पाप आहिनि उहे सभु भस्म थी वञनि। पोइ तव्हां सुत प्रधान ठही वेंदव। तव्हां सचो सोनो हुयो न, सचो जेवर हुयो। आत्मा और शरीर ॿई सुतो प्रधान आहे। आत्मा और शरीर ॿई सतो प्रधान आहिनि। आत्मा पोइ सतो रजो तमो में हूंदी आहे, त शरीर बि अहिड़ो तमोगुणी मिलंदो आहे। बाबा तव्हांखे राय ॾींदा आहिनि कि ॿार मूंखे यादि करो, मूंखे सॾु कंदा आहियो न, हे पदत पावन अचो। भारत जो प्राचीन राजयोग मशहूरु आहे, उहो हाणे तव्हांखे सिखलाइनि था बाबा कि मूंसां गॾु योग रखो। इन सां तव्हांजी खाद जली वेंदी। जेतिरो यादि कंदा ओतिरी खाद निकिरंदी वेंदी। यादि जी ही मुख्य ॻाल्हि आहे। नॉलेज त बाबा ॾींदा आहिनि। सत्युग में नॉलेज त बाबा ॾिनी अथई। सत्युग में यथा राजा रानी तथा प्रजा सभु पवित्र हुयूं। हाणे सभु पतित आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि इन्हनि जे ॾाढे जन्मनि जे अंत जे बि जन्म में प्रवेश कंदो आहे। इनखे चइबो आहे भाग्यशाली रथ। ये पढ़ी करे पोइ पहिरें नंबर में वेंदा आहिनि। नंबरवार त ठहींदा आहिनि न, मुख्य हिकु नाम हूंदो आहे। बाबा ॿारनि खे 84 जन्मनि जो राज सुठी रीति सम्झायो आहे। तव्हां आदि सनातन देवी देवता धर्म जा हुयो न कि हिंदू। तव्हांजा कर्म श्रेष्ठ धर्म श्रेष्ठ हुयो। पोइ रावण प्रवेश थियण सां धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट थी वियो। पंहिंजे खे देवी देवता कहलाइण में लज्जा ईंदी आहे द्वापर युग में। हिन करे ख़ुदि खे छा चई छॾंदा आहिनि, हिंदू धर्म वारा आहियूं। वास्तव में आदि सनातन देवी देवता धर्म जा हुयो। तव्हां 84 जन्म वरिता हुया, पोइ तव्हां पतित थिया। 84 जो चक्कर भारतवासियुनि जे लाइ ई आहे। वापसि वञिणो त सभिनि खे आहे। पहिरियों तव्हां वेंदव जीअं बारात वेंदी आहे न, शिव बाबा खे साजन बि चईंदा आहिनि। पोइ तव्हां सभु सजनियूं हिन समय जो छीछी तमो प्रदान थी आहियो। उनखे पहिरियों शिव साजन गुल गुल ठाहींदो पंहिंजी सभी आत्माऊं सजननि खे।
आत्मनि खे पावन ठाहे करे पोइ वठी वेंदा मथे। त सजनी हिन समय छीची तमो प्रधान आहे। मां तव्हांखे गुलगुल ठाहे करे वठी ईंदमि। आत्मनि खे पावन ठाहे करे मथे वठी वेंदमि। इन्हनि खे लिबरेटर गाइड बि चइबो आहे। बेहद जे बाबा वठी वेंदा आहिनि, उन्हनि जो नाम शिव बाबा आहे। नाम शरीर ते पवंदो आहे, परंतु परमात्मा जो शिव ई नाम आहे। ब्रह्मा विष्णु शंकर जो त सूक्ष्म शरीर आहे। शिव बाबा खे त कोई शरीर आहे न। उन्हनि खे शिव बाबा चईंदा आहियूं। ॿार चईंदा आहिनि, हे माता पिता असां तव्हांजा बालक ठहिया आहियूं, तव्हांखे त पुकारंदा रहंदा आहिनि। श्री उन्हनि खे पतो ई न आहे। अगरि सभिनि खे पतो पइजी वञे त मालूम न छा थी वञे। दैवी जाड़ जो हाणे सैम्पलिंग लॻंदो आहे। दैवी जाड़ जो हाणे सैम्पलिंग लॻंदो आहे। हीरे सां कौड़ी ठहिण में 84 जन्म लॻंदा आहिनि। पोइ नए सिर खां शुरू थी वेंदा आहिनि। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि कि तव्हां पूरा 84 जन्म वरिता आहिनि। 84 लख त थी न सघे, इहा वॾी भूल आहे। 84 लख जन्म सम्झण जे कारण कल्प जी आयु लाखों वर्ष रही छॾी आहे। भारत हाणे कूड़ खंड आहे। भारत हाणे कूड़ खंड आहे। सचखंड में त सदा सुखी हुयो। हिन समय तव्हां 21 जन्मनि जो वरसो वठंदा आहियो। सॼो तव्हांजी पुरुषार्थ ते आहे। राजधानी में जो चाहे उहो पद वठो। हिन में जादू आदि जी कोई न आहे। हा, मनुष्य खां देवता ज़रूरु ठहींदा आहियो, इहे त सुठो जादू आहे न। तव्हां सेकेंड में ॼाणे वरितो कि असां बाबा जा ॿार ठहिया आहियूं। कल्प कल्प बाबा सके स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। अधु कल्प भटकंदा आया आहियो। स्वर्गवासी त कोई थियो ई न, है न। स्वर्गवासी त कोई थियो ई न। बाप अची करे तव्हां ॿारनि खे लाइक़ु ठाहींदा आहिनि। बराबरि हिते महाभारत लड़ाई लॻी हुई ऐं राजयोग सेखारियो हुयो न। शिव बाबा चईंदा आहिनि कि मां ई अची करे तव्हांखे सेखारींदो आहे, न कि क्राइस्ट, न कि क्राइस्ट। बाबा चईंदा आहिनि, शिव बाबा अची करे असांखे और राजयोग सेखारियो। क्राइस्ट कृष्ण बि न, क्राइस्ट कोई हुन धर्म जो आयो हूंदो। हाणे तव्हांजे ॾाढे जन्मनि जे अंत जो जन्म आहे, हिन में मुंहिंजो न। तव्हां भारतवासी आहियो। तव्हांजो धर्म ॾाढो सुख ॾियण वारो आहे। ॿिया धर्म वारा त वैकुंठ में वञी न सघंदा। इहे बि ड्रामो अनादि हलंदो आयो आहे। कॾहिं ठहियो इहे न चई सघंदा आहियूं। इन जी नो एंड। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे न। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे। ये संगम युग नंढो युग, ये संगम युग नंढो युग आहे। पर केॾो वंडरफुल युग आहे। हिन में असां समझदार थी करे पूरी वर्ल्ड ख़ुदि खे पहचानंदा आहियूं, बाप खे पहचानंदा आहियूं, पंहिंजे घर खे, पूरे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी सभु छा छा कीअं कीअं थिए थो सभु असां ॼाणंदा आहियूं। ज्योतिया ब्राह्मणनि जी
बाप तां ब्राह्मणनि खे देवता ठाहिनि था, है न। बाबा असां ब्राह्मणनि खे देवी देवता ठाहींदा आहिनि। त ब्रह्मा जा ॿार वर्स ज़रूरु ठाहिणो पए पोइ तव्हांखे वर्स मिलंदो आहे ॾाॾे खां। शिव बाबा ॾाढो, शिव बाबा असांजो दादा आहे। शिव दादा खां असांखे वरसो मिलंदो आहे। जेसिताईं पंहिंजे खे ॿी न सम्झो तेसिताईं वरसो कीअं मिले। पोइ बि कोई कुझु न कुझु ज्ञान ॿुधंदा आहिनि त साधारण प्रजा में अची वेंदा। अचिणो त ज़रूरु आहे। शिव बाबा ब्रह्मा द्वारा ब्राह्मण देवता क्षत्रिय धर्म जी स्थापना कंदा आहिनि। ॾिस इनडायरेक्ट वे में त शिव बाबा ई सभी धर्मनि वारनि खे बि वरसो ॾेई वेंदा आहिनि। त बि शिव बाबा चवंदा आहिनि की मां 3 धर्म जी स्थापना कंदो, है न। लेकिन हर धर्म स्थापक खे बि वरसो त बाबा ई ॾेई वेंदा आहिनि न। सिवाय गीता जे ॿियो कोई बि शास्त्र न आहे। गीता आहे ई सर्वोत्तम देवी देवता धर्म जो शास्त्र, जंहिंसां 3 धर्मनि जी स्थापना थींदी आहे। ब्राह्मण बि हिते ठहिणो आहे, देवता बि हिते ई ठहींदा। अच्छा, मीठी मीठी सुठी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार हर हिक जे निश्चित पाठ खे ॼाणे करे सदा निश्चिंत रहणो। हर हिकु इंसान एक्सेप्ट करे वठे कि असांजो पाठ इहो ई आहे, त सभु निश्चिंत थी वेंदा। बनी बनाए बन रही, ड्रामा ते अडोल रहणो। ॿियो आहे नंढी सी संगम युग ते बाबा सां पूरो वरसो वठणो आहे। यादि जे बल सां खाट निकिरे कढी स्वयं खे कौड़ी खां हीरे जहिड़ो ठाहिणो आहे। मिठे जार जे सैम्पलिंग में हलण जे लाइक़ु ठहिणो आहे। वरदाना हिकु बाप जी यादि में सदा मग्न रही हिकु रस अवस्था ठाहिण वारा साक्षी दृष्टा ठहो। हाणे अहिड़ा पेपर अचना आहिनि जो संकल्प स्वप्न में बि न हुयो, परंतु पंहिंजी प्रैक्टिस अहिड़ी हुजणी खपे जीअं हद जो ड्रामो साक्षी थी करे ॾिसंदा आहियूं, चाहे दर्दनाक हुजे या हंसी जो हुजे, अंतर न हूंदो। पंहिंजी स्थिति अहिड़ी ठाहियो, कोई बि सीन अची वञे सदा हिकु रस अचल अडोल बाबा सां गॾु। तॾहिं त बाबा असां द्वारा ॿियनि खे जीवन मुक्ति जो वरसो ॾेई सघंदा न। अंत में त फटाफट ॾियणो पवंदो, पर अहिड़ा सीन बि हूंदा। अगरि असां उन सीन में व्यस्त थी वेंदासीं त उन्हनि खे वरसो मिली न पाईंदो न। त बाबा बि पंहिंजा अहिड़ा अचल अडोल हैंड्स तयार था करनि जो बाबा सेकेंड में आत्माउनि खे जीवन मुक्ति जो वरसो ॾेई सघनि। भले अॻियां पुठियां वारो चिलाईंदो रहिजी न। डॉक्टर हॉस्पिटल में हूंदो आहे, हॉस्पिटल में त मरीज़ खे कोई दुखी हूंदो आहे, कोई छा हूंदो आहे, लेकिन हुनखे कंहिं पेशेंट खे ॾिसणो आहे, छा ट्रीटमेंट ॾियणो आहे, छा दवाई ॾियणी आहे, उहो हुन समय हुन हिकु पेशेंट ते कॉन्सनट्रेट कंदो आहे, ॿिए जो चिलाईंदो बि रहे, कुझु बि कंदो रहे, उहो त ध्यानु ई न ॾींदो। हुनखे पतो आहे कि हुनखे उहो थींदो। त ईअं अंत में
ॾाढो हाहाकार थींदा, अलाए छा छा फटाका बॉम्ब्स फटंदा रहंदा, लेकिन असांखे पतो हुजणो खपे कि हिन खां पोइ स्वर्ग अचिणो, इहो त थियणो ई आहे। असांजो ध्यानु हमेशह बाबा जी यादि में हुन आत्मा खे जो वक़्तु ॾियणो आहे, सेकेंड में ॾींदा हलो, अॻियां हलंदा हलो। त बाबा चवनि था कि हाणे अहिड़ा पेपर अचिणा आहिनि, अहिड़ा सीन अचिणा आहिनि, त साक्षी थी करे ॾिसो, पोइ चाहे दर्दनाक वारो हुजे, हसी वारो हुजे, अंतर न हुजे। हे न हसी वारो हुजे त असां हंसदा रहो, ईअं चाहे कोई जो रमणीक पाठ, चाहे कोई जो स्नेही आत्मा जो गंभीर पाठ, कुछ भी थी वञे, असांखे सिर्फ़ु हर पाठ के साक्षी थी करे ॾिसो, हिकु रस अवस्था हुजणी खपे। परंतु अहिड़ी अवस्था तॾहिं रहंदी जॾहिं हिकु बाप जी यादि में मग्न रहंदा। अच्छा स्लोगन आहे, दृढ़ निश्चय सां पंहिंजे भाग्य खे निश्चित करे छॾियो, सदा निश्चिंत रहंदा। दृढ़ निश्चय सां पंहिंजे भाग्य खे निश्चित करे छॾियो त सदा निश्चिंत रहंदा। अव्यक्त इशारो आहे, कर्म करण खां पहिरियों इहो निश्चय रखो कि विजय त असांजी आहे ई, अनेक कल्प विजयी ठहिया आहियूं, हाणे अनेक कल्प अनेक बार विजयी ठही विजय माला में पिरोइणो आहे, पूजन थियण वारा ठहिया आहियो, त हाणे उहो ई रिपीट करिणो आहे। ठहियल उहो कर्म वापसि रिपीट करिणो आहे, इन करे चइबो आहे न कि जो ठहियो आहे उहो ई ठहे थो, ठहियो आहे लेकिन हाणे वरी रिपीट करे ठाहियो आहे। जो कहावत आहे उनखे पूरो करिणो था। बाबा मुरली में घणा बार असांखे चवंदा आहिनि कि बनी बनाई बन रही, जेको ड्रामो ठहियल आहे उहो सिर्फ़ु रिपीट करिणो आहे असांखे। त जो ठहियल आहे, जंहिंजो जो पार्ट आहे उहो असांखे रिपीट करिणो ई आहे, त असां हिन में चऊं हीअं छो हीअं बदिली थिए, कोई मार्जिन ई न फालतू पंहिंजो टाइम वेस्ट छो करो। तंहिंखां सुठो त बाबा जी यादि में रहो, निश्चित पाठ खे ॼाणे करे सदा निश्चिंत रहो, है न, निश्चित पाठ खे ॼाणते हुए सदा निश्चिंत रहणो असांखे। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।